मेहड़ में सीआईए समेत राधण सीता पुलिस जो ॾोहारियुनि सां मुबैना मुक़ाबलो। हिकु ॼणो ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार जवाबदार जी सुञाणप बदनाम ॾोहारी नवाब खुरूस जतोई तौर थी आहे। ख़बर मूजिब सीआईए मेहड़ कैन शाहजहान 4 तारीख़ बाद सोलंगी मूजिब राधण लिंक रोड रिंद मोरी वटि पुलिस ऐं ॾोहारियुनि जो मुक़ाबलो थियो, जंहिं बाद हिक ॼणे खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो वियो आहे ऐं ॿ साथी ॾोहारी फायरिंग कंदा फरार थी विया आहिनि। ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार जवाबदार वटां पिस्टल ऐं गोलियूं पिण बरामद कयूं वियूं आहिनि। गिरफ़्तार थियल जवाबदार मेहड़ दादू शिकारपुर लाड़काना शाह पंजू समेत सूबे जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में पुलिस खे घुर्बल हुयो। ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार थियल जवाबदार 12 खां मथे क़त्ल, धाड़नि फुरनि, अगवाउनि पुलिस मुक़ाबलनि में घुर्बल हुयो। ज़ख़्मी जवाबदार खे तिबी इमदाद लाइ अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची